पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉल नंबर 1। हेड मास्टर सर इमाम बख्श सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे ओजा ऐं उन्हनि जा क़िस्म। प्यारा ॿारो, ओजनि खे असां अंग्रेज़ी में टिशू बे चवंदा आहियूं। हाणे हिन जी असां वसफ़ पढ़ंदासीं त ओजा असल में आहिनि छा। चए थो जॾहिं हिक ई क़िस्म जा घरड़ा पाण में गॾिजी साॻी क़िस्म जी बनावट ठाहिनि तंहिंखे ओजा चइबो आहे। जॾहिं हिक ई क़िस्म जा घरड़ा पाण में गॾिजी साॻी क़िस्म जी बनावट ठाहिनि त तंहिंखे छा चइबो आहे, ओजा चइबो आहे। प्यारा ॿारो, असां पढ़ी आहियूं त घरड़ा ॿिनि क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि जानवरनि जा घरड़ा, ॿिया हूंदा आहिनि ॿूटनि जा घरड़ा। हाणे जॾहिं जानवरनि जा घरड़ा पाण में गॾजंदा त जानवरनि जा ओजा ठहींदा, जॾहिं ॿूटनि जा घरड़ा पाण में गॾजंदा त ॿूटनि जा ओजा ठाहींदा। तंहिंजे करे ओजनि जा ॿ क़िस्म आहिनि, जानवरनि जा ओजा ऐं ॿूटनि जा ओजा। हाणे सभ खां पहिरियों असां जानवरनि जे ओजनि जे बारे में पढ़ंदासीं। जानवरनि जा ओजा छा आहिनि? चए थो जानवरनि जा ओजा उहे हूंदा आहिनि जेके जानवरनि खे मुख़्तलिफ़ कमु करण में मदद कंदा आहिनि, उन्हनि ओजनि खे असीं छा चवंदासीं, जानवरनि जा ओजा। सभ खां पहिरियों जानवरनि जे ओजनि जो पहिरियों क़िस्म आहे एपिथेलियल ओजा या चमड़ीअ जा ओजा। एपिथेलियल ओजा इनखे असां अंग्रेज़ी में पढ़ंदासीं, चमड़ी जा ओजा असां इनखे छा पढ़ंदासीं, सिंधी में पढ़ंदासीं। हाणे एपिथेलियल ओजा या चमड़ी जा ओजा इन्हनि जो कमु छा आहे? चए थो हीअ चमड़ी जे हेठियां वारी बनावट जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। असांजी हीअ जेका चमड़ी आहे इन जे हेठियां जी जेका बनावट आहे उन जी हिफ़ाज़त जेके कहिड़ा ओजा कंदा आहिनि, एपिथेलियल ओजा। कहिड़ा ओजा? एपिथेलियल ओजा। हाणे उनखां बाद में जानवरनि जो ॿियो क़िस्म आहे ओजे जो, जंहिंखे असीं चवंदासीं पठे वारा ओजा। पठा छा हूंदा आहिनि? मुंहं ते जेको गोश्त आहे इहे पठा आहिनि। हीअ जेका रान आहे, हीअ जेको हिसो आहे इहो पठो आहे। रानू असांजो छा आहिनि, इहे पठो आहिनि, इहे पठे जो ठहियल आहिनि। हाणे पठे वारा ओजा छा आहिनि? हीअ जानवरनि जे जिस्म में चुरपुर करण लाइ सुसंदा ऐं फुटंदा आहिनि। चए थो हीअ जानवरनि जे जिस्म में चुरपुर करण लाइ, यानी हीअ असांजो जेको मुंहुं आहे चुरपुर करे सघूं था या हीअ हथ आहे चुरपुर करे सघूं था, त इहे पठे जे ओजनि जे करे मुमकिन आहिनि। हाणे पठे वारा ओजा छा आहिनि? हीअ जानवरनि जे जिस्म में चुरपुर करण लाइ सुसंदा ऐं फुटंदा आहिनि। यानी हीअ जानवरनि जे जिस्म में चुरपुर करण लाइ छा कंदा आहिनि, सुसंदा बि आहिनि, गॾु बि थींदा आहिनि, फुटंदा बि आहिनि, ड्रिघा बि थींदा आहिनि। प्यारा ॿारो, हीअ जानवरनि जे जिस्म में चुरपुर करण लाइ सुसंदा ऐं फुटंदा आहिनि, त अहिड़नि ओजनि खे असीं छा चवंदासीं, पठे वारा ओजा। हीअ जेके ओजा आहिनि उहे कहिड़ी शक्ल आहे? हीअ एपिथेलियल ओजा या चमड़े जा ओजा आहिनि। हीअ जेके पठे वारा ओजा आहिनि उन्हनि जी हीअ शक्ल हूंदी। प्यारा ॿारो, हीअ जेके हूंदा हीअं गोल वग़ैरह, हीअं जेके हूंदा हीअं हूंदा, हीअ जेके हूंदा सुई वांगुरु हीअं ड्रिघा हूंदा। सुई वांगुरु छा हूंदा? पठे वारा ओजा हमेशह हीअं सुई वांगुरु ड्रिघा हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां वटि ॿूटनि जे ओजनि जा क़िस्म पढ़ंदासीं। उहे ॿूटनि जे ओजनि में पहिरियों जेको ओजो आहे उनखे असीं चवंदासीं एपिडर्मल ओजा। एपिडर्मल ओजा हीअ चए थो हीअ ॿूटनि खे ज़ख़्मनि खां बचाए थो। एपिडर्मल ओजा जेके बि मौजूदु आहिनि ॿूटे जे अंदरि उहे छा कंदा आहिनि, उन्हनि खे ज़ख़्मनि खां महफ़ूज़ रखंदा आहिनि। हीअ ख़ासि तौर ते पन जे अंदरि हूंदा आहिनि, थोड़ में, टारियुनि में ऐं मुख़्तलिफ़ हिसनि में मौजूदु हूंदा आहिनि। हीअ ॿूटनि खे ज़ख़्मनि खां बचाईंदा आहिनि। हीअ ॿूटनि खे छा कंदा आहिनि? एपिडर्मल ओजा ॿूटनि खे ज़ख़्मनि खां बचाए थो ऐं उनखे सुकण खां महफ़ूज़ रखे थो। जॾहिं को बि ॿूटो सुकण खां महफ़ूज़ रहंदो त उनखे केरु बचाईंदो? एपिडर्मल ओजा। कहिड़ा ओजा? एपिडर्मल ओजा। उनखां बाद में प्यारा ॿारो, ॿूटनि जे ओजे जो हिकिड़ो ॿियो क़िस्म पढ़ंदासीं जंहिंखे असीं चवंदासीं रोशनी ज़रिए अमल कंदड़ ओजा। रोशनी ज़रिए अमल कंदड़ ओजा। यादि रखे त हीअ सभु जेके ओजा ठहिया आहिनि इहे सेलनि ॿ सेल जॾहिं पाण में गॾजंदा त हिकु क़िस्म जी बनावट ठाहींदा जंहिंखे असीं छा चवंदासीं? ओजा। हाणे रोशनी ज़रिए अमल कंदड़ ओजा छा आहिनि? ॿूटनि लाइ रोशनी वारे अमल वसीले ख़ुराक तयारु करे थो। हीअ जेके ओजा आहिनि रोशनी ज़रिए अमल कंदड़ ओजा आहिनि, इहे छा कंदा आहिनि? ॿूटनि जी मदद कंदा आहिनि उनखे ख़ुराक तयारु करण में। अहिड़नि ओजनि खे असीं छा चवंदासीं? रोशनी ज़रिए अमल कंदड़ ओजा। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियों ओजनि जे बारे में असां छा पढ़ीसीं? डेफिनेशन पढ़ीसीं, वसफ़ पढ़ीसीं। पोइ उनखां बाद में असां पढ़ी आया आहियूं त ओजा जेके ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि जानवरनि जा ओजा, ॿिया हूंदा आहिनि ॿूटनि जा ओजा। असां जानवरनि जे ओजनि में ॿिनि क़िस्मनि जे ओजनि जे बारे में ज़िक्र कयोसीं। अञा इन खां वधीक ओजा मथियुनि क्लासनि में बि पढ़ंदासीं, पर अॼु 6 क्लास जी लेक्चर में असां जानवरनि जा ॿिनि क़िस्मनि जा ओजा पढ़ियासीं। उनखां बाद में असां ॿूटनि जे ॿिनि क़िस्मनि जा ओजा ऐं उन्हनि जी बनावट या उन्हनि जो कमु बि पढ़ियोसीं। प्यारा ॿारो, हीअ जेको लेक्चर आहे इहो किताब 6 खां
6 जी साइंस खां वरितो वियो आहे। जेकॾहिं तव्हांखे वधीक ओजन जे बारे में पढ़णो आहे त तव्हां क्लास 6 जी किताब खणो, उन में 6 क्लास जो लेक्चर 6 क्लास में जेके ओजा लिखियल आहिनि उन टॉपिक खे पढ़ो, वधीक तव्हांखे हुते बि सम्झ में अची वेंदो। प्यारा ॿारो, असांजे पेज खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कयो। महिरबानी।